डिप्टी कमिश्नर मटियारी भिठरा जी दरगाह समेत भिठरा टाउन ऐं उन जे हदनि में शराब समेत हर क़िस्म जी मंशियात जे मुस्लिम तोड़े ग़ैर मुस्लिमनि खे विकिरे ते पाबंदी हणंदे शराब जे गुथनि जा लाइसेंस बि कैंसिल करे छॾिया आहिनि। इन ॾस में हिकु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे जंहिं में ॼाणायो वियो आहे त शराब समेत हर क़िस्म जी मंशियात इस्लाम ऐं ॿियनि मज़हबनि में बि हराम आहे ऐं मना थियल आहे। इन करे भिठरा जी नगरीअ में शराब ऐं ॿी मंशियात ते पाबंदी हई वई आहे ऐं हर क़िस्म जी शराब जे गुथनि जा लाइसेंस बि कैंसिल कया पिया वञनि। इन खां सवाइ डिप्टी कमिश्नर जे जारी कयल नोटिफिकेशन में दरगाह भिठरा ऐं उन जे भर पासे शहर जे होटलनि पब्लिक पार्कनि तोड़े आम माण्हुनि जी रशवारी जायुनि ते सिगरेट समेत कंहिं बि क़िस्म जी तमाकू नोशी ते बि पाबंदी हणी छॾी आहे। भरे खड़ी कंदड़ दुकानदारनि तोड़े शहरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। नोटिफिकेशन मूजिबि भिठरा ऐं उन जी हदनि में कंहिं बि क़िस्म जी मंशियात जे आदि मवालीअ खे ॾिसण जी सूरत में उनखे हिरासत में वठी रीहेबिलिटेशन सेंटर ते उमाणियो वेंदो। नोटिफिकेशन में मुख़्तियारकार हाला SHO भिठरा खे ॼाणायल हुकमनि जी भनकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची